खलीफ़े जी जमायत जो ख़ैर हुजे। खपेव ख़ैर साहब। यासिन साहब अॼु कीअं भुल में यादि कयो थी बाबा? खलीफ़ा हितां गुज़र पे थियो, सोचियुमि त जेकॾहिं मुर्शिद साईं ख़ानका ते आहे त पोइ संदसि जो दीदार कयूं वञा। मुर्शिद साईं आहे ख़ानका में? यासिन साहब मुर्शिद साईं त आराम में आहे बाबा। ज़रूरी कमु हुजे त साईं खे ञापो कयां। न अहिड़ो को कमकार कोन्हे को, बसि सोचियुमि हितां गुज़र पियो कयां त मुर्शिदनि जो दीदार कई वञा। जेकॾहिं न आहे त का ॻाल्हि कान्हे का। यासिन साहब सुठो थियो जो तव्हां फ़ोन कई। मूंखे बि तव्हां में ज़रूरी कमु हो बाबा। मां पाण थाणे ते अचण वारो हुउसि बाबा, तव्हांजी अचानक फ़ोन अची वई। चङो हिते ई फ़ोन ते ॻाल्हाए था वठूं। खलीफ़ा बाबा तूं हुकुम कर, जेकॾहिं मुंहिंजे हथ ऐं वस में हूंदो त पोइ देरि न थींदी। साहब वॾे साईं पीर सोराब ऐं साईं ॾिने जो फ़ैसिलो जुमे जे ॾींहुं शाम जो रखियो आहे बाबा। खलीफ़ा इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। पोइ मुर्शिद साईं असांजे लाइ कहिड़ो हुकुम कयो आहे? बाबा मुर्शिद साईं चाहे थो त तव्हांजो वॾो साहब मौलादाद हिन फ़ैसिले में शिरकत करे ऐं पीर सोराब खे बि हिन फ़ैसिले में आणे, जीअं का बि धुर एतिराज़ न करे। हाज़ुर खलीफ़ा हाज़ुर। मां ज़रूरु इहो मौलादार साहब खे तव्हांजो न्यापो ॾींदुसि ऐं उनखे चवंदुसि त हू मुर्शिदनि करीमनि जी वञी हाज़ुरी लॻाए। ठीकु आहे साहब। बाबा तव्हां बि कॾहिं ख़ानका ते अचो न, तव्हांजी ख़िदमत चाकरी कयूं। खलीफ़ा मां ज़रूरु तव्हां न चकर लॻाईंदुसि ऐं ख़ानका अची मुर्शिद साईं जो दीदार बि कबो। पर असुल में हींअर मूंखे थोरो ज़रूरी कमु आहे, मां वञा पियो आफ़ीस। चङो चङो साहब, महिरबानी वॾी। अलाह ख़ुशि कंदी साहब। चलो ठीकु आहे।